अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। दादूअ में दरिंदे जो मासूम नियाणीअ सां ज़ुल्म, इंसान जी शिकिल में लिकल बगड़ जी 3 वरियनि जी मासूम नियाणीअ सां ज़्यादती। डॉक्टर्स बि 3 वरियनि जी नियाणीअ सां ज़्यादती थियण जी तस्दीक करे छॾी। थाणो शाहबाज़ जी रहवासी बारड़ीअ खे गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। वधीक इलाज लाइ बारड़ीअ खे हैदराबाद मुंतकिल करण जो फ़ैसिलो। वहशत जो निशानो बणियल नियाणीअ जी हालत ॾिसी चेकअप कंदड़ डॉक्टर बि रोई ॾे वेठी। दादू पुलिस जी मासूम बारड़ीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। केस बि दाख़िल SSP एजाज़ शेख ऐं DC अब्दुल समी शेख चयो आहे त बारड़ीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार अयाज़ पवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बारड़ीअ जो इलाज सरकारी ख़र्च ते करायो वेंदो। वज़ीर आज़म चयो आहे त ओपन बैलेट जी मुखालफ़त कंदड़ सेनेट चूंडुनि खां पोइ रोईंदे नज़र ईंदा। सेनेटुनि में PTI अक्सरियत माड़ींदी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी पघार में वाध। थरपारकर में ज़मीनी चूंडुनि में रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट कराची बोर्ड जे नए सिर जोड़जक ऐं फेडरल सर्विस ट्रिब्यूनल कराची कैंट लाइ ज़मीन जी अलाटमेंट जी बि मंज़ूरी ॾिनी। आलमी आबादी जल्दी 8 अरब ताईं पहुची वेंदी। 20 मुल्कनि में 10 करोड़ खां वधीक ॿार ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आलमी ज़रिई तरक़ियाती फंड खे वीडियो लिंक ते ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त ज़राअत इंसानी बका लाइ बुनियादी ज़रूरत आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ गुम थियल शहरनि जे वारसनि वटि पहुची वई। मरियम नवाज़ जो इस्लामाबाद जे D चौक ते क़ाइम कैंप ते पहुची मुतासिर ख़ानदाननि सां मुलाक़ात। मरियम नवाज़ चयो आहे त रियासत माउ जीअं हूंदी आहे। हुक्मरान गाइब थियल शहरनि जे प्यारनि खे बाज़ियाब कराए नथा सघनि त उन्हनि खे ॿुधाइनि त कहिड़े हाल में आहिनि। माहिरुनि ऐं भेनरुनि खे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो वञे त संदन प्यारा ज़िंदा आहिनि या न। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त जनरल सेनेट इलेक्शन लाइ मकानी चूंडूं शफ़ाफ़ कराइण लाइ असांजी पहिरीं तरजीह आहे। कोशिश आहे त ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोट ज़रिए थियनि। समुंड पार पाकिस्तानियुनि खे बि वोट जो हक़ ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। सेनेट चूंडूं ओपन बैलेट कराइण लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में तफ़सीली जवाब जमा कराए छॾियो। अदालत पारां जवाब ते बेइतमादीअ जो इज़हार। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो आहे त वोट जी ख़रीदारीअ लाइ कुझु माण्हू इस्लामाबाद में ब्रीफकेस भरे वेठल आहिनि। वोटनि जी ख़रीदारीअ लाइ दुबईअ जो नेटवर्क बि इस्तेमालु थी रहियो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾिना त गुज़िरियल ॾींहुं पुछियल सवालनि जा जवाब न ॾिना विया। सियासी पार्टियुनि जो सेनेट में सूबाई सीटुनि मुताबिक़ सीटूं हुजणु घुरिजनि। कंहिं बि पार्टीअ खे घटि सीटूं मिलियूं त ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन हूंदी। कराचीअ जी दहशत तोड़ अदालत खां पोइ मलीर जी अदालत बि PTI अॻवान हलीम आदिल शेख खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हिक केस में संदसि ज़मानत बि मंज़ूर। ADC ऐं मलीर जी अदालत ॿिनि केसिस में जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे जुमे जे ॾींहुं हलीम आदिल शेख खे ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पेशीअ वक़्तु ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त IG सिंध बि सियासी बणिजी चुको आहे। मूंखे सुल्ताना डाकू बणाए पेश कयो वियो आहे। पुलिस खे चवां थो त 10 बख़्तरबंद गाॾियूं तयारु रखिजो, छाकाणि त सेनेट चूंडुनि खां पोइ ई वज़ीर बख़्तरबंद गाॾियुनि में हूंदा। हाणे अलीबाबा 40 चोरनि जो वारो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हलीम आदिल शेख खे कंहिं चयो हुयो त हथियार खणी ॾोहारियुनि सां गॾु पोलिंग स्टेशन ते अचे। पुलिस पंहिंजे हिसाब सां कमु कंदी आहे। संदसि गिरफ़्तारी मुंहिंजे चवण ते नाहे थी। इलेक्शन कमीशन कराचीअ जे ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त कानून जी भञकड़ीअ ते कानून हरकत में ईंदो। पीपुल्स पार्टी नंढी चूंडुनि में पहिरियां खां वधीक वोट खया आहिनि। सिंध में PTI जो मुस्तक़बिल 0 नज़र अचे थो। सिंध में सेनेट चूंड लाइ जमा करायल नामज़दगी फारम्स जी छंड-छाण जो सिलसिलो जारी। इलेक्शन कमीशन पीपुल्स पार्टीअ जे सलीम मांडवेवाला, शीरी रहमान, करीम ख्वाजा, ॼाम मेहताब ऐं पलवशा ख़ान समेत 11 उमेदवारनि जा नामज़दगी फारम जमा कराए छॾिया। फारम्स जी छंड-छाण जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। बालूअ जा कुबाइट बुछेरी थाणे खे क़ाइमु थिए 14 साल गुज़री विया, पर अञा ताईं थाणे जी बिल्डिंग न ठही सघी। सदर थाणो हुअण बावजूदि बुछेरीअ वारा पुराणे चौकीअ में हली रहिया आहिनि, जेका जाइ पिणु ज़बून हाल आहे। थाणे ते लाकअप बि न आहे, जंहिं करे पुलिस जवाबदारनि खे बि रखे नथी सघे। थाणे ते मोबाइल पिणु पुराणी नाकारा आहे, जेका धके स्टार्ट थींदी आहे।
थाणे ते नफ़री बि तमामु घटि आहे, जंहिं सबबि भर पासे जे इलाइक़नि में चोरियूं धाड़ा आम लॻा पिया आहिनि। पुलिस एहलकार पंहिंजी ड्यूटी करण लाइ तयारु न आहिनि। थाणो आसिफ ज़रदारीअ जे परॾाॾे बिलावल फ़क़ीर जे नाले सां ठहियलु आहे, जंहिं ते शहरनि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MP फरियाल टालपुर, सिंध हुकूमत, IG सिंध ऐं वस वारनि खां अपील कई आहे त थाणे जी नफ़री वधाई वञे, पुलिस मोबाइल नई ॾिनी वञे। SHO बिरिया रोड सां बिरिया रोड प्रेस क्लब जे सरपरस्त आला बशीर अहमद उमराणी, सदर अदील गुल उमराणी, जनरल सेक्रेटरी निसार बिरोई ऐं सहाफ़ी वफ़द जी मुलाक़ात, जंहिं ते SHO सहाफ़ियुनि खे ख़ातिरी कराई त शहर में अमन अमान जी सूरत हाल खे हर हाल में बरक़रार रखियो वेंदो, जंहिं लाइ शहर जे मुअज़्ज़िज़ीन ऐं सहाफ़ियुनि जे ताउन जी पिणु ज़रूरत आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।